जय राम जी की। अज तारीख़ 15 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे गुणग्राही थियो। स्वामी लीलाशाह महाराज फरमाइनि था त कॾहिं बि बुरा संकल्प चित में आण न ॾियो। सदाईं गुलाब जे गुल वांगुरु टिड़ंदा रहो। खूब भलाईअ जा कम कंदा रहो। ॿिए जो मठो कॾहिं बि न चाहियो। जेकॾहिं को तव्हां खां कंहिं ॻाल्हि में ॻोह वियो हुजे त उनखे केराइण जी कोशिश न करियो, पर कोशिश करे उनखां वधीक गुण पाण में धारण करियो। जय राम जी की। जेकॾहिं को भाव चढ़ियल आहे त उनखे केराइण जी कोशिश न करियो। हिकारे ख़ुशि थियो त असांजो सिंधी भाव चढ़ियल आहे, गुणग्राही थियो। जय राम जी की। क्रोध करणो अथव त पंहिंजे मन ते करियो। मन खे कुमार्ग खां हटाए सुमार्ग ते हलायो। जय राम जी की।